शहीद बेनज़ीराबाद में बेले खाते जे 1,20,000 एकड़ ज़मीननि ते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा करे नायाब वण वढे ज़मीनूं करे छॾियूं। ज़मीननि में केला, कणिक, चना, बसर ऐं ॿियो फसल पोखे छॾियो आहे। उन सिलसिले में बेले जी ज़मीन ते कब्ज़ा कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि जान मोहम्मद कल्यार, एडवोकेट सरवर डायरी, एडवोकेट इम्तियाज़ अली चांडियो, वाजिद अली राहू, यूसुफ रिंद ऐं ॿियनि नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बेले माड़ी, जलबाणी, लाखाट, मेरापुर, सुखपुर, ठठ जागीर ऐं समेत ॿियनि ॿेलनि ते फॉरेस्ट अमलदार सुप्रीम कोर्ट जे हुकमनि ते अमल करण बजाए हथ सां पैसा वठी कब्ज़ा कराए छॾिया आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे ॿेलनि खे ॿीहर आबाद कयो वञे। रिपोर्ट अब्दुल्ला रिंद, शहीद बेनज़ीराबाद।